सिफ़त जा दर्जा डिग्रीज़ ऑफ एडजेक्टिव। हाँ, सिफ़त जा दर्जा अंग्रेज़ी में तव्हां पढ़िया हूंदा। पॉजिटिव डिग्री, कंपैरेटिव डिग्री ऐं सुपरलेटिव डिग्री। पॉजिटिव डिग्री जंहिंमें का तशबीह ऐं न हुजे कंपैरिज़न, ऐं कंपैरेटिव में जेका ॿी डिग्री आहे उन में ॿिनि शयुनि में कंपैरिज़न हूंदी आहे ऐं सुपरलेटिव में हिक शइ जी सॼी ॿियनि शयुनि सां हूंदी आहे तशबीह। अचो त हाणे सिंधी में पढ़ूं त सिफ़त ख़ालिस, पॉजिटिव डिग्री खे चइबो आहे सिफ़त ख़ालिस। अहिड़ियूं सिफ़तूं या अहिड़ियूं जेको आहे सो सिफ़तूं जेके सिर्फ़ु हिकु इस्म जे गुण अवगुण अंदाज़ या मिक़दार खे ॿुधाइनि। हिकु इस्म जे, इहो यादि रखिजो, हिन में ॿ या टे इस्म न हूंदा या वधीक न हूंदा, हिकु हूंदो। उन जी गुण ॿुधाइनि, अवगुण ॿुधाइनि, पर उन जा गुण अवगुण कंहिं ॿिए जी मुनासिबत सां ॿुधाइनि। भेटा ॾिनल हुजे, भेटा न ॾिनल हुजे, सॉरी, जेको पॉजिटिव डिग्री ऐं जेको पहिरियों सिफ़त ख़ालिस आहे, हिन में का भेटा न हूंदी आहे। बसि हिकिड़े शख़्स जी हिकिड़ी शइ जी सिफ़त बयानु थियल हूंदी आहे। जीअं जहांगीर हिकु आदिल बादशाह आहे। जहांगीर हिकु ई माण्हू आहे, हिकु ई इस्म, उन जी सिफ़त इहा आहे त आदिल आहे। इहो असांजी डिग्री कहिड़ी थी? सिफ़त ख़ालिस। ईअं न? हा, सिफ़त ख़ालिस डिग्री पहिरीं पॉजिटिव डिग्री। सिफ़त तफ़सील यानी कंपैरेटिव डिग्री, अहिड़ियूं सिफ़तूं जेके जुमिले में हिकु इस्म या ज़मीर जी साराह या भेट कंहिं ॿिए इस्म जे ज़मीर सां कनि। यानी हिकु इस्म या ज़मीर ॿिए इस्म या ज़मीर सां भेटा में अची वञे न जॾहिं, त उनखे चइबो आहे ज़मीर सिफ़त तफ़सील यानी कंपैरेटिव डिग्री। जहांगीर शेर सूरीअ खां बि वधीक आदिल आहे। हाणे छा थियो? पहिरियों हुयो जहांगीर आदिल बादशाह आहे। जहांगीर जो ज़िक्र हो हिकिड़ी माण्हू जो, हिकिड़े इस्म जो ज़िक्र हो, उनजी सिफ़त ई त उहा पॉजिटिव हुई। कंपैरेटिव तॾहिं थींदी जॾहिं उनजी कंहिं ॿिए सां भेटा ॾिनी वञे। त हिते भेटा अची वई शेर शाह सूरीअ सां, त जहांगीर शेर शाह सूरीअ खां बि वधीक आदिल आहे। त माना हिते भेटा थी वई। त हिते जेका आहे असांजी हिन जुमिले में जेका सिफ़त जी डिग्री आहे उहा छा आहे? ॿी डिग्री, सिफ़त तफ़सील। सिफ़त मुबालगो, सुपरलेटिव डिग्री, हीअ आख़िरी डिग्री आहे। टोटल 3 हूंदियूं आहिनि डिग्रियूं, हीअ आख़िरी आहे। मुबालगो, सिफ़त मुबालगो, अहिड़ियूं सिफ़तूं जेके जुमिले में हिकु इस्म या ज़मीर जी साराह या भेट हिकु जहिड़नि केतिरनि ई शयुनि ऐं इस्मनि या ज़मीरनि सां कनि। ठीकु आहे, माना हिकु इस्म हुजे या ज़मीर, उनजी भेटा पाण जहिड़नि ॿियनि केतिरनि ई शयुनि सां ॾिनी वञे। अच्छा, पाण जहिड़ी सिर्फ़ु ॿी शइ सां, हिकिड़ी शइ सां ॾिनी वञे, माना टोटल 2 शयूं अचनि त उहा कंपैरेटिव डिग्री आहे, ॿियो नंबर डिग्री। पर जेकॾहिं पाण जहिड़ी शयुनि इस्मनि केतिरनि ई इस्मनि सां भेटा ॾिनी वञे हिकिड़े इस्म खे या ज़मीर खे, केतिरनि ॿिनि खां वधीक, त उन महिल हिते सुपरलेटिव हूंदी। भले 3 अची वञनि न, 2 हुजनि त कंपैरेटिव में थी अचे, पर 3 अची वञनि त बि असांजी सुपरलेटिव थींदी। जीअं जहांगीर हिंदुस्तान जे सभिनी बादशाहनि खां वधीक आदिल आहे। हाणे पहिरियों जहांगीर आदिल आहे, पॉजिटिव डिग्री। जहांगीर शेर शाह सूरीअ खां बि आदिल आहे, कंपैरेटिव डिग्री, छो त हिते हिकिड़े सां ई मुशाबियत थी थिएसि। जहांगीर हिंदुस्तान जे सभिनी कुल बादशाहनि खां वधीक आदिल आहे। हिते जहांगीर खे सभिनी बादशाहनि सां भेटा ॾिनी वई। ठीकु आहे, माना कंपेयर कयो वियो। त हिते हिनखे चइबो सिफ़त मुबालगो। उमेदु आहे तव्हांखे सिफ़त जूं डिग्रियूं सम्झ में आयूं हूंदियूं ऐं मतिलबु सिफ़त जा दर्जा सम्झ में आया हूंदा। नेक्स्ट वीडियो में फेल पढ़ंदासीं।